हिकिड़ो मूं जुमिलो रखियो आहे। अचो त पहिरीं जुमिले खे पढ़ंदासीं। ए जी साहब सुनते हो आँख में कंकड़ था, यानी चए थो त ए साहब तव्हां ॿुधो त जेको अख आहे उन में कटर हो। ठीकु आहे, इहो हिकु सादो जुमिलो आहे। अच्छा, इन सां हिकिड़ो शॉर्ट ट्रिक ठहे थो जंहिंमें असांखे ख़बर पवंदी त जेके सिंध जे हुक्मरान आया उन्हनि हुक्मराननि जी जेका तरतीब वारा सिस्टम आहे त पहिरीं कहिड़ा आया पोइ कहिड़ा आया। ठीकु आहे, त उन्हनि जे मुतालिक़ पाण खे इन जी शॉर्ट ट्रिक जे बारे में जेको आहे ॼाण थींदी। ठीकु आहे, अच्छा जीअं मिसाल पहिरीं असां अचूं था ए सां, त ए में असांजा पहिरीं आया अरब जेके 712 में आया, मोहम्मद बिन कासिम आयो। ठीकु आहे, उन खां बाद में असांजा गज़नवी आया। अच्छा, गज़नवीन खां बाद में जेको आहे असांजा सुमरा आया। ठीकु आहे, सुमरनि खां बाद में असांजा समा आया। ठीकु आहे, उन्हनि खां बाद में असांजा अरगून आया। अरगून या तुरखान बि हिननि खे चयो वेंदो आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में असांजा मुग़ल आया। मुग़लनि खां बाद में असांजा कलोड़ा आया। कलोड़नि खां बाद में असांजा टालपुर आया, ऐं टालपुरनि खां बाद में असांजा ब्रिटिश रूल आयो या बरतानिया वारनि जो रूल।